खिप्रो में खबर ईंदा हलो त खिप्रो में हर साल जी हिन साल अवामी न्यूज़ HD पारां ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी मुनासिबत सां शान मुस्तफ़ा 2022 सीज़न 2 क्विज़ कॉम्पिटिशन मुक़ाबला कराया विया। शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन मुक़ाबलनि में खिप्रो ऐं ॿेराड़नि जे 18 खां वधीक गवर्नमेंट ऐं प्राइवेट स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि जे विच में क्विज़ कॉम्पिटिशन जा मुक़ाबला कराया विया। प्रोग्राम में स्कूलनि जे 72 टीमुनि जे विच में 15 ॾींहंनि ताईं मुक़ाबला जारी रहा। मुक़ाबलनि में राउंड क्वार्टर फाइनल ऐं सेमी फाइनल कराया विया, जॾहिं त फाइनल में ईगल हाउस इंग्लिश ग्रामर स्कूल जे शागिर्दनि अब्दुल राफ़े अक्सा यूसुफ ऐं डायमंड पब्लिक स्कूल लुड़कान जे शागिर्दनि मुर्तज़ा ऐं जावेद पहुता। शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन फाइनल मुख्य तकरीब उमरकोट बाईपास रोड ते क़ाइम अलमास पब्लिक स्कूल में रखी वई। तकरीब में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे विच में नात शरीफ ऐं इस्लामी आर्ट गैलरी जा मुक़ाबला कराया विया, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि हिसो वरितो, जॾहिं त शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन में ईगल हाउस इंग्लिश ग्रामर स्कूल जे शागिर्दनि ऐं डायमंड पब्लिक स्कूल जे शागिर्दनि में मुक़ाबलो थियो, जॾहिं त ॿिन्ही स्कूलनि जे शागिर्दनि जे विच में सख़्त मुक़ाबलो थियो। सख़्त मुक़ाबले बाद डायमंड पब्लिक स्कूल जे शागिर्दनि मुर्तज़ा ऐं जावेद फाइनल मुक़ाबलो खटे पंहिंजे नाम कयो, जॾहिं त शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन जी होस्टिंग मोहम्मद यूसुफ अतारी कई। नात जे मुक़ाबलनि में पहिरीं पोजीशन तहरीम फातिमा शाइन पब्लिक स्कूल हथुंगो, ॿी पोजीशन सुफियान इकरा पब्लिक स्कूल खिप्रो, टी पोजीशन मोहम्मद हसान अतारी मदरसा गौसिया रिजविया खिप्रो जे शागिर्दनि हासिल कई, जॾहिं त आर्ट गैलरी पहिरीं पोजीशन इरम कुंबर शाइन पब्लिक स्कूल हथुंगो, ॿी पोजीशन इंशा इब्राहिम ईगल हाउस इंग्लिश ग्रामर स्कूल खिप्रो, टी पोजीशन रुमेसा मेंटोर पब्लिक स्कूल खिप्रो हासिल कई, जॾहिं त नात शरीफ जे मुक़ाबले में मोहम्मद यूसुफ अतारी अब्दुल हलीम दर्स कारी अली हसन अतारी ऐं आर्ट गैलरी में मोहम्मद इकबाल बेलिम रशीद अहमद शेख अब्दुल रहीम मलिक जजिस जा फर्ज सरअंजाम ॾिना। उन मौके ते अवामी न्यूज़ पारां बहितरीन इंसानी समाजी ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में बहितरीन कारकर्दगी पेश करण ते एवार्ड ॾिना विया। प्रोग्राम में खिप्रो जे बहितरीन शख्सियत मरहूम हाजी मोहम्मद उस्मान चानियूं जे फर्जंद डॉक्टर हमीद चानियूं, टंडो आदम खां उडेरलाल वेलफेयर जे चेयरमैन बाबा राजकुमार, लुकमान लेगारी मीरपुरखास खां हाजी मोहम्मद अली राजपूत, जावेद अफजल एवान, मुबशिर बेग, मोहम्मद हसनैन राजपूत समेत खिप्रो जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि समेत स्कूल जे हेड मास्तरनि ऐं मास्तराणियुनि समेत सियासी समाजी शख्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि में खटींदड़ ऐं हाराईंदड़नि शागिर्दनि में कैश इनाम, ट्रॉफियूं, सर्टिफिकेट, मेडल, कुरान शरीफ समेत ॿियनि इनामनि सां नवाज़ियो वियो। उन मौके ते प्रोग्राम जे कंपेयरिंग एम जुमन कुंबर कई। प्रोग्राम जे आख़िर में पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं सलामती जे लाइ ख़सूसी दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।